बीही छो रहियो आहे? हेॾे होॾे छा थो ॾिसे? खतरो आहे छा? खतरे जी ॻाल्हि आहे बादल। मुराद, खतरो ऐं असांखे, सो बि हिते? अहिड़ी न बोल। उहो कहिड़ो माउ जो लाल आहे जंहिंखां असांखे खतरो आहे? मुराद, छा उनखे इहा ख़बर नाहे त बादल उहा रहंड आहे जेकॾहिं गले ते अचेसि त ख़ारिश करे छॾेसि? कंहिंखां खतरो आहे मुराद असांखे? शेरल खां। शेरल खां? हा बादल, लॻे थो त असां ग़लति रस्ते सां आया आहियूं। ग़लति रस्ते ते? ही छा थो चए मुराद? हा मेरा ही रस्तो असांजो नाहे, ही शेरल वारे जो रस्तो आहे। ऐं असां हिन रस्ते ते भुलिजी आया आहियूं। भुलिजी? हा बादल, असांखे रस्तो मटाइणो पवंदो। ईअं न थिए त शेरल जो शिकार थी वञूं। मुराद, असांजो शिकार करण वारे खे सीने में दिलि शींहं जी हुजणु खपे, लोमड़ जी न। छो त मैराब मंछर जो मेरो पाणी ज़रूरु आहे, पर पंहिंजे दुश्मन खे ॿोड़े ॿोड़े मारींदो आहे। हाणे ॿुध, मुराद सही थो चए। 10 महीने में आहे त असांखे हाणे रस्तो मटाइणो पवंदो। शेरल सां का बि असांजी दुश्मनी नाहे, न ई असां हुन सां का दुश्मनी रखण था चाहियूं। बाक़ी जेकॾहिं ॿियो को दुश्मन रस्ते में आयो न त हुन सां घटि न कंदासीं। अचो। अदन अॻिते विख न वधाइजां। ही ॾिस, 3 माण्हुनि जा पेरा, हे बि ताज़ा ताज़ा पेरा। हा शेरल, सही थो चवी। ही 3 माण्हुनि जा पेरा आहिनि। किथे ही जूसे शाहू आहिनि, बहारू जा त पेरा न आहिनि। अॼे फसाद जो शेर ने शाहू ऐं जूसे वारनि में आहे, पर ही पेरा इन्हनि 3 जा न आहिनि। शेरल, ये पेरा जूसे वारनि जा त न आहिनि। या त दग वींदड़ जा हूंदा, या के शिकारनि जा हूंदा। शिकारी न पखियुनि ऐं जानवरनि जा शिकारी त नथा लॻनि। वो तो पक्के सा सूबेदार ऐसा ही या जमादार जा हूंदा। तो हू पंहिंजी तरक़ी वठण जे लाइ असांजी ॻोल्हा में आहिनि। शेरल जेकॾहिं ईअं आहे त भाई मां ॿुधाईंदोसांनि, हाथनि पाचे दुश्मन खे तड़पाए मारींदो आहे। अरे ॾिसण वारा चवंदा आहिनि, हाथनि त हद करे छॾी। थधो थी हादन, थधो थी। दुनिया ॼाणे थी त शेरल जे पाछे खे बि नाहे लताड़ो। छो त जंहिं बि शेरल जे पाछे खे लताड़ियो त शेरल उनखे धक